बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीनी सिराय हो दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार है मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिन सीनियर साफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, हिकु ॿियो बि बम आवाम जे मथां किरण वारो आहे। ॿुधायो वञे पियो त पेट्रोल जेको आहे 16 रुपया वधीक वधण वञे पियो। इन खां गॾोगॾु हुकूमत बि जेको आहे मिनी बजट जी तयारियुनि में मसरूफ़ आहे। 170 रुपयनि अरब जी मिनी बजट जूं तयारियूं जेकी आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि ऐं चयो वञे थो त ऑर्डिनेंस जे ज़रिए इहा मिनी बजट जेको आहे लागू कई वेंदी। सो इन हवाले सां बि अॼु फ्रंट पेज में सभ खां पहिरियों इहो सुवालु रखंदासीं ऐं तव्हांजी दिलि वटां ई ॻाल्हि कंदासीं। त जमाली साहब, तव्हांजी तरफ़ां अचां थी त हीअ जेको मिनी बजट आहे जंहिंजी हुकूमत तयारियूं करे पई 170 अरब रुपयनि जो, चयो ईअं वेंदो आहे त जेको टैक्स आहे उहो अमीर तबिके ते लॻंदो, ग़रीब तबिको जेको आहे इन खां बचियल हूंदो। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? हर हुकूमत चवंदी आहे त छा वाक़ई में थींदो आहे? ॾिसो, हमेशह यादि रखो त हुकूमत ज़ाहिर आहे आवाम में पंहिंजी फेस सेविंग जे लाइ ईअं ई चवंदी। अल्टीमेटली इहो मुमकिन न हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं वॾे सनतकार ते को टैक्स लॻाईंदा त अल्टीमेटली उन वॾे सनतकार जो एंड यूज़र जेको आहे उहो आम ग़रीब माण्हू आहे। त जॾहिं हुन ते टैक्स लॻंदो त हू पंहिंजी हेठि जेकी बि फील्ड जो उनजी प्रोडक्शन आहे उहो उन ते जेको आहे पंहिंजी प्रोडक्ट ते पैसा वधाए छॾींदो। त अल्टीमेटली केरु ॾींदो? आम माण्हू। त गवर्नमेंट बज़ाहिर त पंहिंजी फेस सेविंग जे लाइ इहो ज़रूरु चवंदी त असां ग़रीबनि ते न ऐं मख़सूस माण्हुनि ते जेको आहे टैक्स लॻायूं था, पर बहरहाल उन सां मुतासिर वरी आम माण्हू ई थींदो। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त इहे जेके टैक्सिस आहिनि इहे कहिड़े कहिड़े शोबे में लॻाया था वञनि। अच्छा, छो जो कुझु शोबा यकीनन अहिड़ा आहिनि जंहिंमां पोइ आम माण्हू मुतासिर नथो थी सघे। अच्छा, मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां वॾियुनि गाॾियुनि ते टैक्स अञा वधीक जेको मुंहिंजे हिसाब सां त तमामु घणो ऑलरेडी आहे, पर जेकॾहिं अञा वधीक लॻायो था त बहरहाल उन सां आम ग़रीब माण्हू मुतासिर न थींदो। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां कॉस्मेटिक्स जो सामान जेको ॿाहिरां इम्पोर्ट थी ते ईंदो आहे उहो बि ऑलरेडी ग़रीब जी पहुच खां ॿाहिरि हूंदो आहे, त यकीनन उन सां बि पोइ ग़रीब मुतासिर न थींदो। ठीकु आहे। हाणे असांखे रुगो जॾहिं हिननि जो बिल ईंदो या जेकॾहिं हीअ ऑर्डिनेंस जे ज़रिए करणु चाहिनि था त जॾहिं उहो बहरहाल साम्हूं जेसिताणी ड्राफ्ट न अचे टैक्स त लॻंदो। इन में त को शक जी गुंजाइश न आहे त इहो 170 अरब छो जो कमेंट कयो अथऊं IMF सां, ऐं IMF पैसा बि इन करे न पई ॾे। कल्ह तव्हां ॾिठो त 16% गैस में बि इन करे वधायूं, छो जो हुननि चयो त तव्हांजी जेको आहे हाणे ज़बाननि ते, छो जो पुराणो जेको इमरान ख़ान हो पंहिंजो मुआइदो तोड़े वियो आहे, त हाणे हुकूमत पाकिस्तान जे असांखे क्रेडिबिलिटी ते यकीन कान्हे। त हुननि चयो त तव्हां असांखे पहिरियों क्रेडिबल थी ॾेखारियो, यानी जेके तव्हांजा मुआइदा इमरान ख़ान करे वियो आहे पहिरियों उन ते इम्प्लीमेंटेशन शुरू कयो। यानी 16% जेको आहे इहो टैक्स लॻाईंदा तव्हां, प्लस पेट्रोल जी क़ीमतूं वधाईंदा, ऐं 170 अरब जेको हुननि पुछियो त असांखे तव्हां 16 खां 124% आहे, उहो ज़ाहिर डिफरेंट कैटेगरीज़ आहिनि। त असां जेको आहे हुननि खे 170 अरब जी जेकी हुननि जी डिमांड इहा आहे त जेकॾहिं असां तव्हांखे जेके पैसा ॾिना आहिनि उन में इहो 170 अरब जी शॉर्टफॉल आहे। इहो शॉर्टफॉल तव्हां कहिड़ी मद में पूरो कंदा? छो जो हुननि त चयो त पेट्रोल जेको आहे 300 रुपया लीटर करे छॾियो, ऐं गैस बि जेको आहे अञा वधाइण लाइ चयो हुयो। उहो हिननि अञा चयो त हिन फील्ड में, छो जो हिन सां बिल्कुलु ई आम सतह जो माण्हू जेको आहे मुतासिर थी वेंदो। त इहे जेके पैसा आहिनि असां डिफरेंट हेड्स में टैक्स लॻाए ऐं तव्हांखे कलेक्ट करे ॾींदासीं। त हाणे उहो ई आहे त उन हेड्स जे बारे में अॻु में असांखे ख़बर त पए न त उहे कहिड़ा कहिड़ा शोबा आहिनि, त ज़ाहिर आहे असां बि ॾिसी सघूं था। मुआइदे जो तव्हांजो मक़सदु आहे त तफ़सीलात जेकी आहिनि इम्प्लीमेंटेशन जो मरहलो हुननि चयो आहे त असां तव्हांखे ॿिया पैसा रिलीज़ ई तॾहिं कंदासीं जॾहिं तव्हां जेके पुराणियूं असांजूं शिकूं आहिनि उन्हनि ते अमल दरामद कंदा। त हाणे हीअ अमल दरामद छो जो मां जीअं चयो त हुननि पंहिंजो कॉन्फिडेंस लूज़ करे छॾियो पाकिस्तान हुकूमत। इमरान ख़ान जेको मुआइदो कयो हुयो, ऐं तव्हांखे यादि हूंदो त 10 रुपया पेट्रोल ते ऐं 5 रुपया बिजली ते अचानक घटि कयईं जॾहिं हुनखे ख़बर पई त हुनजी हुकूमत ख़तमु थियण वारी आहे। त उहो जेको इंटरनेशनल मुआइदो तव्हां डिफीट कयो, मां सम्झां थो, जंहिंसां तव्हां इनहराफ़ी कई,
उन ते जेको आहे ज़ाहिर आहे त हुननि जो ओपिनियन ठीकु आहे, ज़ाहिर आहे कर्ज़ ॾियण वारा आहिनि, शर्तूं लॻाइण उन्हनि जो हक़ु आहे, मां उन्हनि जे ख़िलाफ़ु न आहियां त IMF जेको आहे छो थी शर्तूं लॻाए। दुनिया में जेको बि माण्हू तव्हांखे उहो कर्ज़ ॾींदो त ज़ाहिर आहे उहो पंहिंजा टर्म्स ऑफ रेफरेंस बल्कि न त ही हिकिड़ो प्रोग्राम आहे IMF जो जमाली साहब, ॿिए बि प्रोग्राम में मुंहिंजे ख़्याल में वञिणो पवंदो जेके हालात ऐं आसार नज़र अचनि था। ॾिसो तव्हां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जेसि ताईं बार बार असां इहो चऊं था त तव्हां पंहिंजी प्रोडक्ट खे न वधाईंदा, पंहिंजे बिज़नेस खे न वधाईंदा, पंहिंजी एक्सपोर्ट खे न वधाईंदा, पंहिंजी इम्पोर्ट खे घटि न कंदा, तेसि ताईं इहे मसइला रहंदा। पर हिन वक़्तु एक्सपर्ट्स ऐं मईशतदान तमामु इहे चई रहिया आहिनि त इन्हनि जी वरी मजबूरी किस्त त तव्हांखे ॾियणी पवंदी न, हर साल जेको बि तव्हांजो एग्रीमेंट हूंदो त उन किस्त खे जॾहिं असां मल्टीप्लाए कंदा वेंदासीं आहिस्ता आहिस्ता त उनजो जेको बर्डन आहे उहो एतिरो वॾो हूंदो जो असांखे अल्टीमेटली असां बर्दाश्त न करे सघंदासीं। ऐं अॼु न सुभाणे वरी इहे ई ॻाल्हियूं शुरू थींदियूं त वरी डिफॉल्ट जे तरफ़ वञी रहिया आहियूं, वरी डिफॉल्ट जे तरफ़ वञी रहिया आहियूं। त बहितर इहो आहे जमाली साहब डिफॉल्ट वारियूं ख़बरूं त हिन वक़्तु ताईं बि आहिनि सर्कुलेट कनि पियूं त IMF जी जेकी ही किस्त जारी थियण वञे पई त इहा डिफॉल्ट खां थोरे टाइम जे लाइ बचाईंदी। ऐं पर ख़तरो जेको आहे डिफॉल्ट जो इहो बि चवंदा त बरक़रार आहे। $1 बिलियन त ज़ाहिर आहे 15-20 ॾींहंनि जो बि कहाणी न हूंदी आहे न। बेसिकली हे जेको डिपेंड कनि था त जेकॾहिं इहा IMF जा पैसा इहे रिलीज़ थी विया त मुमकिना तौर ते जेके सऊदी अरब, UAE या कतर या चाइना खां जेको बकोल हिननि जे इसाक डार जे त कुझु असांजा मुल्कनि कमिटमेंट कई आहे, दोस्त मुल्कनि मां पैसा उहे जेके पैसा ईंदा त ही डिपेंड उन ते करे रहिया आहिनि। ही रुगो $1 बिलियन जो शुरू आहे, मसलो IMF सां मुआहिदे जो आहे जंहिंजे करे ॿिया पैसा रुकियल आहिनि। दोस्त मुल्कनि बि इहो ई चयो न जॾहिं IMF तव्हांखे जारी कंदी तेसि ताईं। एक्चुअली हाणे असांखे बि इन करे चवंदा आहियूं त पाकिस्तान हर मुल्क खे पंहिंजो दोस्त मुल्क सम्झी वेठो आहे। उनखे इहो सम्झणु घुरिजे त जेके इंटरनेशनल ताक़तूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा हिक ॿिए सां वेझा रिलेशन्स हूंदा आहिनि, उन्हनि जा हिक ॿिए सां वॾा इंट्रस्ट हूंदा आहिनि। त हाणे पाकिस्तान खे बि पंहिंजूं पॉलिसियूं पंहिंजे इंट्रस्ट में ठाहिणु घुरिजनि। हर कंहिं ते एतबार करे त हीउ दोस्त आहे, फलाणो दोस्त आहे त मुश्किल वक़्त में बीठा। हालांकि अगरि ग्राउंड रियलिटी ॾिनी वञे त इन्हनि दोस्त मुल्कनि खे ठाहिण वारो अल्टीमेटली इहो पाकिस्तान हुयो। जेकॾहिं तव्हां हिस्ट्री खणो त जिन खे असां दोस्त मुल्क हाणे असां न चवंदासीं त वरी ख़ारजा पॉलिसी खे नुक़सानु पहुची वञे, पर उन जेके बि दोस्त मुल्क ही चई रहिया आहिनि उन्हनि सभिनी दोस्त मुल्कनि खे अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान हेल्प आउट कंदो रहियो आहे, बशमूल चाइना खे कर्ज़ जेके आहिनि हुकूमत पाकिस्तान ॾींदी रही आहे। बाक़ी मां इस्लामी मुल्कनि जा नाला न खणी रहियो आहियां छो जो जल्दी नाराज़ थी वेंदा आहिनि, वरी असांजी ख़ारजा पॉलिसी खे नुक़सानु थियण जा ख़तरा पैदा थी वेंदा आहिनि। त बहरहाल जेको आहे उन्हनि खे हर शइ ॾियण वारो पाकिस्तान हुयो। त हाणे जेको आहे हुननि पंहिंजी गुड गवर्नेंस सां, पंहिंजी महिनत सां, पंहिंजे वसीलनि खे बहितर अंदाज़ में यूटिलाइज़ करण सां पाण तरक़ी कई आहे, इन में को शक न आहे। पर बैकअप पाकिस्तान ॾिनो हुयो उन वक़्ती ॻाल्हि जेकी आऊं करे रहियो आहियां। पर हाणे जेको आहे असांजी हालत इहा आहे त असां जेको आहे उहो एतिरा कर्ज़नि में जकड़िजी चुका आहियूं जो हक़ीक़त आहे त पाकिस्तान जी मईशत सम्मिलजण जो नालो ई नथी वठे। ऐं इन में जीअं मां चयो त असां सभु मुलविस आहियूं। कर्ज़नि में एतिरो जकड़ी चुका आहियूं जो IMF ई वाहिद हल नज़र अचे पियो। जॾहिं 22 करोड़ माण्हू पर पर्सन जे हिसाब सां 3 लख रुपए जो कर्ज़ ई हुजे त तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरो कर्ज़ आहे। त हाणे जेको आहे $150 अरब खां मथे जो कर्ज़ आहे। सही ॻाल्हि आहे। हाणे ज़ाहिर आहे त इहो जेको कर्ज़ आहे एतिरो को सवलो न आहे जो तव्हां एतिरो वापसि कयो। हा, रस्ता मौजूदु आहिनि, ईअं न आहे त रस्ता न आहिनि। पाकिस्तान में हर क़िस्म जी मादनियात मौजूदु आहे, पाकिस्तान में हर क़िस्म जी मौसम मौजूदु आहे, पाकिस्तान में पहाड़ रेगिस्तान मौजूदु आहिनि, पाकिस्तान में दरिया मौजूदु आहिनि, पाकिस्तान में जेके असांजा मादली वसाइल आहिनि उन्हनि में कोयले मां सम्झां थो असां IMF ॾे निहारे रहिया आहियूं, IMF जी तरफ़ ॾिसी रहिया आहियूं त IMF कॾहिं किस्त जारी थींदी ऐं पाकिस्तान डिफॉल्ट जी नज़दीक या वेझो बि न वञे। असां त जमाली साहब उन सभिनी शइ ॾे तवजह ॾेई रहिया आहियूं। सो बहरहाल IMF जो वफ़द त पाकिस्तान छॾे चुको आहे, वधीक जेके मीटिंग्स आहिनि उहे वर्चुअली कंदा, ऑनलाइन कंदा। सो ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में छा थिए पियो। बाक़ी हुन जा जेके नतीजा आहिनि उहे अचणु बाक़ाइदा तौर ते नाज़रीन शुरू थी चुका आहिनि। बिजली त महांगी थी वई, पर उन खां बाद में जीअं जमाली साहब बि मैंशन कयो त 16 खां 124% जो इज़ाफ़ो गैस में बि थी वियो आहे, गैस बि महांगी थी चुकी आहे। ऐं ही जेकी ख़बर सर्कुलेट करे पई त पेट्रोल बि जेको आहे असीं ॿुधूं पिया त कुझु ॾींहंनि में वरी 16 पिया मथे चढ़े पियो। जमाली साहब इहा बि ख़बर आहे न? वाक़ई इन में ॾिसो न, इन में 5% त सिधो जेको लेवी वधाइनि था जी, उहो ई वरी जेको IMF सां मुआहिदो आहे। 16 लफ़्ज़नि में इहो चवंदासीं त वधे पियो पेट्रोल न।
वधंदो नेचुरल आहे लेवी लेवी वधंदी त क़ीमत वधंदी आईएमएफ जा टेक्निकल टर्म्स इस्तेमाल जॾहिं लेवी वधंदी त क़ीमत वधंदी न या त कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे इन में कंहिंजे चवण या न चवण सां फ़र्क़ु कान पवंदो न मतलब वधे थो 5% लेवी वधंदी त 5% जो ज़ाहिर आहे 250 रुपए जो पेट्रोल आहे 5% लॻाए छॾियो त इहो ई 12-15 रुपया 16 रुपया पेट्रोल वधंदो सो अल्टीमेटली आम माण्हू मुतासिर थींदो सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था सियासतदाननि जी ॻाल्हियूं कयूं था जेके उहे यू टर्न्स वठनि था या हिक ॿिए खे तंज़ जो निशानो बणाइनि था जमाली साहब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चवनि पिया त रूस सां सस्ते तेल जी ॻाल्हि थी वई हुई ऐं बाद में जॾहिं वापसि आया ॿियो उन्हनि ख़ैर अगेन सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो जनरल बाजवा खे त उन्हनि मूंखे चयो त तव्हां जेको आहे मज़म्मत करे छॾियो जेको यूक्रेन ऐं रशिया जे विच में वॉर हली रही हुई हाणे ॾिसो इमरान ख़ान एतिरा यूटर्न वरिता आहिनि जो हाणे पाकिस्तानी अवाम जेको आहे न परेशान थी वियो आहे त आख़िर हिन जी कहिड़ी ॻाल्हि ते आम माण्हू यकीन करे हाणे जेको कमु हिन शुरू कयो त इम्पोर्टेड हुकूमत अमरीका खां हिन शुरू कयो त साज़िश थी आहे पर्चो लहिराए नमूना कयईं जलसनि में बीह करे उतां जेको आहे पलथड़ी मारींदे अची वियो त आसिफ़ ज़रदारी नवाज़ शरीफ़ साज़िश कई आहे वरी उतां अची वियो त जेको आहे उहो मोहसिन नक़वी ते पहुतो हुयो त मोहसिन नक़वी साज़िश करे हुकूमत हटाई आहे हाणे वरी जेको आहे साॻी जनरल बाजवा ते त जेको आहे बाजवा मुंहिंजी हुकूमत हटाई आहे न हाणे अहिड़े तरीक़े सां जेके हिन वटि को मुआइदो आहे छो जो IMF जे मुआइदे जे ते हिननि जूं सहियूं आहिनि उहो त मौजूदु आहे न ग्राउंड ते जेकॾहिं हिन वटि रशिया सां कयल ॻाल्हि जी हिन क़िस्म जी का अहिड़ी का करस्पोंडेंट बि आहे तमामु ॻाल्हि थी आहे इन जो मतिलबु आहे त डॉक्यूमेंट न आहे मौजूदु न ॾिसो न ॻाल्हि त तव्हांजी मुंहिंजी बि थी सघे थी हाणे मां तव्हांखे चवां त जी असांखे सऊदी खां मुफ़्त में पेट्रोल मिलणु घुरिजे त उहो थी त नथो सघे त हाणे जेका इहा ॻाल्हि आहे जी त हे त जेके हिन जा सबूत मौजूदु आहिनि उनखे मञण लाइ तयारु न आहे न मां त चवां थो अञा ताईं इहो चयो अथई त असांखां इहा ग़लती थी त असां IMF सां इहो मुआइदो न कयूं आहे घटि में घटि इख़लाक़ी जुरत जंहिं लीडर में हूंदी आहे उहो क़बूल त करे त हा मुंहिंजा इहे हाणे जीअं हर इल्ज़ाम बाजवा ते लॻाए रहियो आहे इन खां अॻु में हुन जूं सभु तक़रीरूं तव्हां खणो त हर उहो इल्ज़ाम ABCD ते ई लॻाईंदो रहियो आहे न कॾहिं ज़रदारी ते लॻाईंदो रहियो त कॾहिं नवाज़ शरीफ़ ते लॻाईंदो रहियो कॾहिं अमरीका ते त IMF वारे मुआइदे खे बि न मञनि पिया हू चवनि पिया त तव्हां वटि जेकॾहिं नून लीग वटि या हिन हुकूमत वटि को सबूत आहे त उहो डॉक्यूमेंट ॾेखारनि था कहिड़ो मुआइदो जेको आहे करे ऐं हिकु कारकुन PTI जो इहो सवाल करे रहियो आहे शौकत तरीन जी सिग्नेचर डॉक्यूमेंट ॾेखारियो नेट ते तव्हां वञो सभु डॉक्यूमेंट अवेलेबल आहिनि हिन में हिकिड़ो पर हू हिन वक़्तु सवाल करे रहिया आहिनि त कहिड़ो मुआइदो आहे असांखे डॉक्यूमेंट ॾेखारियो त असां कहिड़ो IMF सां मुआइदो कयो जो PTI जा जेके अॻुवान आहिनि उहे बुनियादी तौर ते एतिरा कूड़ा आहिनि ऐं एतिरो बेशर्मी ऐं डटाई सां कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि जो उन्हनि जो को सानी न आहे पाकिस्तान में छा न दुनिया में न आहे हाणे तव्हां यादि रखो त हीअ जेकी जमामा जंहिंजे लाइ वॾी तारीफ़ुनि जा पुल ॿधंदा त एॾी वफ़ादार ज़ाल आहे त फलाणो आहे केतिरी तारीफ़ कंदा हुआ कल्ह ट्रोलियूं जो तव्हां हुनजो इंटरव्यू पढ़ी छॾियो हूंदो हाणे हुन बदकिस्मती चयो आहे पंहिंजी इमरान सां शादी खे हाणे तव्हां जंहिंखे ई मुख़्तलिफ़ एंगल सां ट्विटर ते बि उन जो नालो यूज़ कंदा हुआ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां यूज़ कंदा हुआ बहरहाल छो जो हिननि जी चवंदा न नस में को कूड़ अहिड़ो भरिजी वियो आहे इमरान ख़ान पंहिंजे जेके सोशल मीडिया जा बूस्टिंग ज़रिए हासिलु कयल जेके पेड एम्प्लॉइज़ अथसि उन्हनि खे डायरेक्शन हिन अहिड़ी ॾेई छॾी आहे त हर कूड़ खे एतिरो तेज़ करे एतिरो ढढोरो पिटे अहिड़े तरीक़े सां बयानु कयो जो हर कूड़ सच लॻणु लॻे न हाणे इहा ॾिसो हमेशह जेकी तारीख़ हूंदी आहे उन्हनि शयुनि खे लिखिबो आहे तारीख़ में त मुल्क जा कहिड़ा हुकुमरान आया जेकॾहिं तव्हां 1947 खां शुरू कंदा आहियो क़ाइद आज़म मोहम्मद अली जना खां जॾहिं गवर्नर जनरल पाकिस्तान हो त उन वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ औक़ात में हर वक़्त जी हिकिड़ी तारीख़ लिखी वेंदी आहे अहिड़े तरीक़े सां जॾहिं तव्हां लियाकत अली ख़ान ते ईंदा आहियो त अॼु ताईं माण्हू चवनि था त हिनखे क़तलु कयो वियो न जेकॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फाही चढ़ायो वियो हिकिड़े कूड़े केस में त अॼु ताईं पाकिस्तान न बल्कि दुनिया जो हर माण्हू चए थो त इहो ज़ुल्म थियो बर्बरियत थी ज़्यादती थी ऐं ग़लति केस में हुनखे शहीद कयो वियो त अहिड़े तरीक़े सां हीउ जेको टाइम आहे इहो बि ईअं गुज़री वेंदो पर अचण वारो वक़्तु जॾहिं तारीख़ लिखबी त उहो इहो ई लिखिबो त पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो कूड़ो सियासतदान आयो हुयो जो पंहिंजे कूड़ जी बुनियाद ते ॿिए कंहिं सच खे तस्लीम करण लाइ तयारु न आहे ऐं जेके बि हिन जा वर्कर्स आहिनि मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां अञा बि ॾिसो हिकु तरफ़ त हुन चई छॾियो त हाणे अमरीका साज़िश में इन्वॉल्व कान्हे बसि इहो ग़लती थी वई ऐं इहो इम्पोर्ट न कयो वियो बल्कि पहिरियों हितां एक्सपोर्ट कयो वियो उन खां पोइ जेको आहे इम्पोर्ट थियो ऐं ॿी तरफ़ ट्विटर ते जेको PTI जो तव्हां ट्रेंड ॾिसो उहो वरी हले थो इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर
यानी उनजो लीडर बैक करे वियो, चई त न न इहा हाणे इम्पोर्टेड न, इहा एक्सपोर्ट हुकूमत आहे। पर हिन जा जेके उहे चरिया कारकुन आहिनि उन्हनि खे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जे लफ़्ज़ जो मतिलबु ख़बर न आहे, इन करे हू अञा ताईं हुननि इहो ट्रेंड चेंज न कयो आहे त असां हुनखे चऊं पुट अरसलान खे त उहो जेको आहे उनजो चेंज करे इम्पोर्टेड जे बजाए एक्सपोर्ट लिखी छॾे त उन्हनि जे लाइ बहितरु हूंदो। त हिननि जो त टोटल गेम ई सोशल मीडिया ते, जीअं मां तव्हांखे पहिरियों चयो त पैसा ॾेई बूस्टिंग करे ऐं माण्हुनि खे वर्गलाए अहिड़ी तरीक़े सां हिननि इंटरनेशनल बि जेको ओवरसीज़ में बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे नफ़रत फैलायूं आहिनि। हाणे असांजा जेके कुझु ओवरसीज़ आहिनि उन्हनि खे छो जो ज़ाहिर ॿियूं जेके जमातूं उन्हनि वटि सियासत जे लाइ उन्हनि वटि स्पेस कान हुयो, त हीअ हिकिड़ी नई पार्टी आई, हिननि खे जेको मिलियो चई हल भला तूं बि अचु PTI में, हल तूं बि अचु PTI में, त उन हर कंहिंखे मक़ामी सतह जो को उहिदो ॾेई छॾियईं। त हाणे उहे चरिया लॻा पिया आहिनि, हाणे उहे सॼो ॾींहुं जेके आहिनि उहे हेडलाइंस में त शोर मचाइनि ई था न। PTI जी जेकर ॻाल्हि कजे त हर हेडलाइन में असीं ॾिसूं था त इमरान ख़ान जी का न का ख़बर जंहिंमें हू कॾहिं कंहिं ते इल्ज़ाम था हणनि या कॾहिं अचानक सां हू यूटर्न था वठनि, त दिस एक्चुअली makes him to be in headlines या त असांजी क़ौमी मीडिया जी जेको आहे मां सम्झां थो त नाइली आहे न, ॻाल्हि कोन आहे, छो त हू हिकु अॻूणो वज़ीर आज़म रही चुको आहे जेको चवंदो त उनखे क़ौमी मीडिया जी नाइली आहे। मां त सम्झां थो क़ौमी मीडिया खे मुश्तरका तौर ते इहो फ़ैसिलो करणु घुरिजे त हिनजी का ख़बर जेका आहे ॾियणी न घुरिजे, त हिन जी हर ख़बर सवाइ कूड़ जे ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी जे ग्राउंड रियलिटी ने तव्हांखे छा ॿुधाई अॼु ताईं। हिन चयो 1 करोड़ नौकरियूं ॾींदुसि, ॾे जवाबु हुनजो 1 करोड़ नौकरियुनि जो। हिन चयो मां 50 लाख जेको आहे घर ठाहे ॾींदुसि, कोई पुछेसि न का उहे 50 लाख घर किथां विया। चवंदो त फलाणा प्रोटोकॉल में हेतिरा अरबे रुपया ख़र्च था कनि, त हाणे अची वियो 96 करोड़ रुपया रुगो पंहिंजे हेलीकॉप्टर ते ख़र्च कयो अथई, जेको घर खां बनी ॻाल्हि खां प्राइम मिनिस्टर हाउस ईंदो वेंदो हुयो। ऐं प्रोटोकॉल अञा बि तव्हां ॾिसो न, हिननि वटि जेको हींअर पंजाब हुकूमत ऐं KP हुकूमत न थियण खां अॻु में 600 जेके आहिनि उहे सिपाही जेके आहिनि उहे ज़मान टाउन में ऐं जेको आहे बनी ॻाल्हि में KP के ऐं पंजाब हुकूमत जा लॻल हुआ। ॿियनि ते जेको ही शइ ॿियनि खे चवंदो हुयो उन खां वधीक जेको आहे हिन बादशाह जो मज़ो पाण वरितो आहे। ऐं जेकी ग्राउंड रियलिटी जी असां ॻाल्हि था कयूं त जंहिं शइ ते हिन एतिराज़ कयो, हिन चयो त तोशाखाना हर शइ मौजूदु आहे न वीडियोज़ जी सूरत में, तोशाखाना जेके आहिनि उहो ग़लति आहे, उन मां न हुजे तोशाखाना मां पाण चोरियूं कई अरबे रुपए जूं। अदालती केसिस में बि वञनि कोन पिया, पेश थियनि कोन पिया। हाणे इहा आहे उहा लॉबिंग जेको गेम हिकिड़ो तयारु कयो वियो हो हिन जे लाइ, उन जा जेके कुझु सुतून आहिनि उहे अञा मुख़्तलिफ़ जॻहनि ते मौजूदु आहिनि। उन जा चवंदा न बाक़ियात जेको आहे अञा कुझु जेको डायरेक्ट नज़र अची रही आहे त अदालत में कुझु हुनजी बाक़ियात अञा ताईं मौजूदु आहे। न त तव्हां मूंखे ॿुधायो त मूंखे यादि आहे चङी तरह त हुसैन हक़ानी जॾहिं अमेरिका में हो त हुननि चयो त असांखे बि वीडियो लिंक, हालांकि उहो अमेरिका में हो, वीडियो लिंक जी सहूलियत ॾिनी वञे त उनखे सहूलियत कान मिली सघी। अच्छा, हिते जेके बीमार माण्हू हुया पुणे में हिकिड़ो ज़रदारी बि हुयो जंहिं चयो त असांखे वीडियो लिंक जे ज़रिए असांजो बयानु वरितो हुयो त न ॾिनी वई। नवाज़ शरीफ़ जे लाइ अदालत वटि कयो त जिते बि आहे, हालांकि उहो हॉस्पिटल में हुयो, जिते बि आहे जहिड़ी बि पोज़ीशन में आहे, शायदि उहो मुल्क में बि कान हो जेको मूंखे यादि थो अचे, 24 कलाकनि में अची अदालत में पेश थिए। हिन खे घर वेठे आए ऐं कोर्ट जी ज़मानत जो तव्हांखे प्रोसीजर बि थोरो ॿुधाए छॾियां, कानूनी आइनी मारनि खां असांखां वधीक ख़बर हूंदी। पर ज़मानत उन माण्हू जी थी सघंदी आहे जेको वञी उते एफिडेविट कंदो आहे, जंहिंजा थंब थींदा आहिनि, जंहिंजी उते फोटू कढबी आहे। यानी इहो प्रोसीजर एडॉप्ट करण खां अलावा ऐं वकालत जेको वकील हूंदो आहे उनखे बि एफिडेविट वञी करिणो पवंदो आहे त हीअ मां हिन जे तरफ़ां हिन केस खे विढ़ंदुसि, हुनजो बाक़ाइदा थंब थींदा आहिनि, तस्वीर निकिरंदी आहे, एफिडेविट थींदा आहिनि। हर क़िस्म जी फैसिलिटी इमरान ख़ान खे अवेलेबल आहे। यानी इनखे असां इग्नोर कयूं त गैर मौजूदगी में ज़मानत थींदी कान्हे। हा, प्रोटेक्टिव बेल ज़रूरु थींदी आहे, पर हिननि जूं तव्हां बेलूं ॾिसो कहिड़ी रेविडेंट वांगुरु पियूं थियनि। हिननि जे हर केस खे जेको आहे जज ईअं ख़तमु था कनि ऐं ॿिए खे ईअं बिल्डोज़ था कनि ॼण रेवड़ियूं पहलवान जूं रेवड़ियूं विकामजनि थियूं मार्केट में। जी, इन ते असांखे कुझु बहस बि नज़र आयो। जमाली साहब, प्रोग्राम में अॻिते बि वधूं था, ॻाल्हि कयूं था त मरियम नवाज़ साहिबा जी जेके नून लीग जूं सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि, ऐं गुज़िरियल ॾींहुं असीं ॾिठोसीं त सीनियर अॻवान आहिनि शाहिद ख़ाक़ान अब्बासी जेके अॻूणा वज़ीर आज़म बि रही चुका आहिनि, उन बि पंहिंजे उहिदे तां पार्टी जे अंदरि इस्तीफ़ो ॾिनो। सो हू चवनि था त मुंहिंजो लीडर नवाज़ शरीफ़ आहे, मरियम नवाज़ न। त छा सीनियर मेंबर्स जेके नून लीग जा आहिनि मरियम नवाज़ खे क़बूल कोन कनि पिया, हुननि जे लीडरशिप खे मतिलबु छा हले पियो नून लीग जे अंदरि? अच्छा, इहो त ॾिसो हर पार्टी में थींदो आहे, जेके तमामु सीनियर्स लीडर्स हूंदा आहिनि उन्हनि खे इन क़िस्म जा एतिरा ज़रूरु थींदा आहिनि त जेकॾहिं तव्हां कंहिं जूनियर खे अॻियां खणी अचो। इहो हर पार्टी में आहे, इहो रुॻो हिते न एतिज़ाज़ हसन पीपल्स पार्टी खे छो नाराज़ हो। उन एतिरा कई नालाऊं ॿुधाए सघां थो त जेके माण्हुनि इन क़िस्म सां पार्टियूं छॾियूं आहिनि त तव्हां कंहिं जूनियर खे अॻियां खणी आया ऐं सीनियर जे जेको आहे
इज़त कान थी हिन या वक़्तु ख़ैर उन्हनि नून खे लीग जेको आहे इग्नोर कयो वियो। स्पॉटलाइट में आहे न, हर हाणे कंहिंजी ॾिसो, नज़र नून लीग ते आहे, हुकूमत में बि आहे। बेसिकली ॾिसो न त नून लीग में जेकॾहिं सभ खां वधीक क़ुर्बानी ॾिनी त भला ॾिनी त नवाज़ शरीफ़ न, उनजे ख़ानदान न, ॿियनि बि ॾिनी। उन ॾींहुं शाह महमूद कुरैशी साहब बि मञियो इहो, मां नथो चवां त जेको आहे नाइंसाफ़ी शाहिद थी आहे ख़ान नवाज़ अब्बासी शरीफ़ सां क़ुर्बानी न ॾिनी आहे, उन बि क़ुर्बानी ॾिनी आहे। अहिड़ी तरीक़े सां ॿियनि लीडरनि बि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पर जेको वोट बैंक आहे, हाणे शाहिद ख़ान अब्बासी निकिरे सॼे मुल्क में पंहिंजी तंज़ीमी कैंपेन ते, त ॾिसी छॾे उन जलसे जी हालत, ऐं मरियम निकिरे उनजी पोज़ीशन ॾिसी छॾे। ॾिसो, अवाम में कंहिंजूं जड़ूं आहिनि, अवाम कंहिंजे पुठियां लॻे थो, अवाम कंहिंजो बयानियो बाए करे थो। हाणे माइनस कयो तव्हां इमरान ख़ान खे, जेकॾहिं PTI मां कहिड़े बि फने खान लीडर खे खणी अचो त नो बडी नोज़ हिम, ज़ीरो थी वेंदो ऑटोमेटिक। अहिड़े तरीक़े सां हर पार्टी में तव्हां अॼु पीपल्स पार्टी में तव्हां बिलावल भुट्टे खे माइनस कयोसि त छा बचंदो बाक़ी पीपल्स पार्टी में? त नून लीग डिपेंडेंट आहे मरियम नवाज़ ते, मरियम नवाज़ उन्हनि जो स्टार ऑफ द पार्टी चऊं। पाण नथो अचे, जेसिताईं नवाज़ शरीफ़ पाण नथो अचे त हुन वटि सेकेंड टियर जो अहिड़ो को लीडर ई कान्हे। विच में त ख़बरूं त नवाज़ शरीफ़ वापसि अचे पियो, हाणे वरी इहे ॻाल्हियूं जेके आहिनि साइड ते थी वियूं आहिनि, त छा ख़बर आहे मरियम नवाज़ ई लीड कंदी पई? नवाज़ शरीफ़ जेको हींअर जेके इतला अथनि त नवाज़ शरीफ़ बाजवा खे जेको चयो, जेको न जावेद चौधरी पंहिंजे कॉलम में लिखियो आहे, उन त इहो ई चयो आहे त नवाज़ शरीफ़ चए थो त मां बाइज़त तरीक़े सां अचणु चाहियां थो, ऐं जेको तव्हां मुंहिंजी बेइज़ती कई आहे, पहिरियों मुंहिंजी उन रिस्पेक्ट खे बहाल कयो। हाणे उन रिस्पेक्ट खे ई कीअं बहाल कंदा, उनजा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इहा असांखे त ख़बर न आहे। पर हुन जी इहा शर्त आहे त जेतिरी तव्हां मुंहिंजी इंसल्ट कई या बेइज़ती कई या तकलीफ़ पहुचाई, त पहिरियों मुंहिंजी उन रिस्पेक्ट खे बहाल कयो। हाणे रिस्पेक्ट बहाल करण जो जेको मुंहिंजी नज़र में हिकिड़ो तरीक़ो नज़र अचे थो त इहे ई अदालतूं जिन हुनखे जे ख़िलाफ़ु हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे उनखे उहो वापसि वठनि। पर उनजो तरीक़ेकार छा गवर्नमेंट ॾींदी अपील में या छा थींदो, छो जो बहरहाल उनखे सज़ा आयल आहे। हाणे जेसिताईं उहा सज़ा ख़तमु न थिए त जेसिताईं मां सम्झां नथो त उनजो इहो मसइलो हल थी सघंदो। हा, या त अची उहो पाण खे सरेंडर करे अचे, अल्टीमेटली उनखे गिरफ़्तार करिणो पवंदो, अल्टीमेटली वरी उन अदालतनि में वेंदो, वरी जेसिताईं उनजूं ज़मानतूं न थियनि, केस न ख़तमु थियनि, त बहरहाल हिकिड़ी कानूनी पोज़ीशन त इहा बरक़रार आहे जेसिताईं इन सभिनी शयुनि खे उहे टैकल न कनि। हाणे उन्हनि जो छा आहे त वेझे टाइम में नज़र आसार कोन नज़र अचनि पिया त हू जेको आहे वापसि अची सघंदा। ख़ैर ईंदड़ ॾींहंनि में ॾिसणो पवंदो। जमाली साहब, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वॾो सेटिस्फाइड ऐं मुतमइन नज़र अची रहिया आहिनि पंहिंजी परॾेही पॉलिसी मां, त छा तव्हांखे जेकॾहिं उन्हनि जी परॾेही पॉलिसी, फॉरेन पॉलिसी ते नज़र फिरायूं त तव्हां बि मुतमइन आहियो एज़ अ जर्नलिस्ट? अगरि ॾिसूं त छा चवणु चाहींदा? जीअं हू हुननि चयो त कामयाबु परॾेही पॉलिसी जे करे ई ॿोॾ मुतासिरनि जी मदद थी सघी ऐं दुनिया जेको आहे फंड्स डोनेट कयो ॿोॾ मुतासिरनि जे लाइ। ॾिसो, जेकॾहिं तव्हां हक़ीक़त पसंदाना जाइज़ो वठंदा त गुज़िरियल जेको 8-9 महीननि में पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जहिड़ी तेज़ी सां तब्दील थी आहे, ऐं दुनिया जो हर मुल्क, दुनिया जे हर मुल्क जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, चाहे उहो रशिया हुजे, चाइना हुजे, अमेरिका हुजे, बर्तानिया हुजे, यूरोपियन कंट्रीज़ हुजनि या इस्लामी मुल्क हुजनि, उहे घटि में घटि पाकिस्तान जी ॻाल्हि ॿुधी रहिया आहिनि। ऐं जेको इहो मींहं ऐं सैलाब जो जेको वाक़ियो पेश आयो, जंहिंमें करोड़े माण्हू मुतासिर थिया, इन में न सिर्फ़ु UN सेक्रेटरी जनरल आयो, उन जी हिदायत ते मशहूरु अदाकारा एंजेलिना जोली आई, उन खां पोइ सॼी दुनिया में इन जे लाइ कॉन्फ्रेंस थी। उन कॉन्फ्रेंस में जेका दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि, हालांकि यूरोप ख़ासि तौर ते फ्रांस तमामु सख़्तु नाराज़ हो पाकिस्तान खां, पर उनजे बावजूदि उन बि माली मदद जो ऐलान कयो। त ज़ाहिर आहे इहा तव्हांजी, मां सम्झां थो, बहितर ख़ारजा पॉलिसी हुई। ऐं तव्हां पंहिंजा उन ऑफिस यानी कि वज़ारत ख़ारजा जी जेकी ऑफिस हुई, उनजी गुडविल खे इस्तेमालु बहितर अंदाज़ में करे पंहिंजा रिलेशन बहितर कया, त उनजा इहे नतीजा आया आहिनि न। त जेकॾहिं उनजा इहे नतीजा न अचनि हा त शायदि हिन वक़्तु असां अलाए किथे हुजूं हा। मां सम्झां थो त पाकिस्तान जेको आहे उनजो छा हल थिया, ऐं जेकॾहिं तव्हां सोचो त तव्हांखे जेको आहे उहो ख़ौफ़ अचणु शुरू थी वेंदो। यानी वाकई में हुकूमत संभाले वरितो जेको उन वक़्तु हालात हुया, जेके दावा करे पई, इंटरनेशनल रिलेशंस हुआ, उहे घटि में घटि तव्हां उन्हनि खे स्टेबल करे विया। हाणे इहा हाणे नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। हाणे ख़ुदा न ख़ास्ता जीअं हाणे टर्की में अची वियो डिज़ास्टर थी वियो, त इन में हाणे टर्किश गवर्नमेंट जो त कसूर न आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पाकिस्तान में मींहं घणा वसिया या सैलाब आयो, त अल्टीमेटली उनजो गवर्नमेंट जो त कसूर न हो न, उहो नसीब में लिखियलु हुयो त उहो थी वियो। पर उन्हनि जी मैनेजमेंट हिन क़िस्म जी शयुनि खे ज़ारा कोई रोके कान थो सघे, त उन जे बावजूदि बि इन सिचुएशन में मां सम्झां थो त दुनिया जे हर मुल्क में दौरा करे या उन्हनि खे कन्विंस करे ऐं पाकिस्तान ॾांहुं राग़िब करे ऐं पाकिस्तान जी हिमायत में सॼी दुनिया जो हर मुल्क न सिर्फ़ु बयानु ॾेई रहियो हुयो, बल्कि खुले दिलि सां इमदाद करे रहियो हुयो। इन स्पेसिफिक मक़सद जी आउं ॻाल्हि थो कयां
त उन में हाणे छा थियो त अल्टीमेटली जेको वर्ल्ड बैंक तव्हांखे पैसा ॾिना हे जेको थोरो घणो तव्हां सम्झो था न हले थी अञा ताईं गवर्नमेंट थोरा घणा डॉलर्स आहिनि हे उहे आहिनि जेके डिसबर्स थिया हुआ वर्ल्ड बैंक खां त ज़ाहिर आहे उहो उन ते अञा तव्हांजी इकोनॉमी 2-3 ॾींहं अञा सस्टेन कंदी जेसि ताईं IMF सां जेको बि हिननि जो डील थियणी आहे त उहो कॉन्फिडेंस हुयो वर्ल्ड बैंक जो जंहिं तव्हांखे लोन फौरी तौर ते ॾेई छॾियो त हिन सिला मुतासिरीन खे विदाउट इंट्रस्ट आहे या नॉमिनल इंट्रस्ट आहे उनजी बुनियाद ते तव्हां इहो सॉफ्ट लोन ॾेई सघो था जेकॾहिं वर्ल्ड बैंक पैसा न ॾे आहे पोइ छा कयूं आहे त हाणे इहे मसइला हूंदा आहिनि त इहो तव्हांजी जेकी ख़ारजा पॉलिसी हूंदी आहे उहो केतिरी ताक़त सां पंहिंजी ख़ारजा पॉलिसी खे गुज़िरियल ख़ारजा पॉलिसी खां बहितर सम्झनि पिया तॾहिं हुननि इहा ॻाल्हि कोट गुज़िरियल ख़ारजा पॉलिसी ते तबाह बर्बाद करे छॾियो न ॾिसो न हिन जो इमरान ख़ान जो रोइण छा हूंदो हुयो त मां अमरीकी सदर खे फ़ोन कयां थो त मुंहिंजो फ़ोन नथो खणे अमरीकी जो बाइडन लाइ त मिंथू करे थकिजी पियो न त मूंसां को फ़ोन ते ॻाल्हाए त उहो ॻाल्हाइण ई पसंदि न पियो करेसि अहिड़े तरीक़े सां इन जो पंहिंजो चवणु आहे त मां भारतीय सदर खे फ़ोन थो कयां वज़ीर आज़म खे फ़ोन थो कयां त उहो फ़ोन नथो खणे हाणे इहा हुई हिननि जी ख़ारजा पॉलिसी त कंहिं मुल्क में फ्रांस तव्हां खां नाराज़ थी हलियो वियो तव्हांजी हरकतनि जे करे सॼो यूरोप तव्हां खां नाराज़ थी वियो आहे उन धमकी ताईं ॾेई छॾी त जेके तव्हांजा स्टूडेंट्स हुते स्कॉलरशिप्स ते पढ़ी रहिया आहिनि असां उन्हनि खे बि फारिग करे छॾींदासीं यानी इहे ख़ारजा तालुकात इन हद ताईं ख़राब थी चुका हुया त को इस्लामी मुल्क तव्हां जा ऑलरेडी अगेंस्ट थी चुका हुया ख़ासि तौर ते जेकॾहिं असां सऊदी अरब जी ॻाल्हि कयूं ऐं हाणे जेको इहे नवां इनकशाफ़ था थियनि त काबीना जे वज़ीर ई हुनखे ॿुधाए छॾियो त काबीना जे इजलास में जेको आहे सऊदी शहज़ादे जे बारे में हुन कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया त बेसिकली डिपेंड कंदो आहे तव्हांजी ख़ारजा वज़ारत ख़ारजा ते त उन पंहिंजी क्रेडिबिलिटी सां या पंहिंजी ज़रदारी जे लाइ सिचुएशन थोरी फेवरेबल हुई हिकु त हीअ कुदरती आफ़त बि आई पर उन सां गॾोगॾु छा तव्हांखे हू कश्मीर वारो मसइलो अॻियां रखंदे नज़र आया या अफ़गानिस्तान सां उन्हनि जी फॉरेन पॉलिसी तव्हांखे कीअं नज़र अचे पई जेकर कुदरती आफ़त न अचे त उन्हनि में तव्हांखे हू अॻभरा नज़र अची रहिया हुया या हिन वक़्तु ताईं तव्हांजो छा चवणु आहे कीअं रहियो इन हवाले सां उन्हनि जी फॉरेन पॉलिसी जेतिरो एक्सपोज़ जेको आहे नरेंद्र मोदी खे बिलावल भुट्टे कयो मां सम्झां थो हिन पूरे पाकिस्तान में कंहिं न करे सघियो न अच्छा उन जे नतीजे में जेकी BBC पंहिंजी डॉक्यूमेंट्री शाया कई उन में इहो साबित थियो जेको बिलावल चौधरी कसाई आहे ऐं मुसलमाननि जे क़ातिल आहे BBC पंहिंजी सॼी डॉक्यूमेंट्री फिल्म में उनखे प्रॉपर तरीक़े सां एक्सपोज़ कयो त हाणे पर उन वॉइस सां उन ताक़त सां इहो आवाज़ु उथारण वारो पहिरियों केरु हुयो हे त मिंथू पिया कनि न कश्मीर ते कश्मीर त वियो त इमरान ख़ान जे दौर में ई असां खां खसिजी वियो न 1947 खां वठी हिन वक़्तु ताईं त कान पियो खसिजे कश्मीर जॾहिं खां हीउ आयो त मिंट में कश्मीर हलियो वियो ऐं हिनखे हर जुमे ते रुगो चयो त न हर जुमे ते असां एहतिजाज कंदासीं घणा ॾींहं एहतिजाज थियो त बेसिकली हिकिड़ो सौदो हुयो जेको यहूदीन काफ़ी साल अॻु में इहो प्लान कयो हुयो उन प्लान खे इम्प्लीमेंट करण लाइ इमरान ख़ान खे आंदो वियो हिकिड़ा साज़िश जे तहत उन प्लान ते स्लोली एंड ग्रेजुअली इम्प्लीमेंटेशन थी रही छो जो हिननि जे प्लान जे मुताबिक़ त हिनखे 15 साल रहणो हुयो न हे त हिननि जो गेम ख़राबु थी वियो अच्छा त हिननि जा जेके बि इख़्तिलाफ़ इंटरनल पैदा थिया हाणे मूंखे इहा ख़बर न आहे त आख़िर बाजवा सां जा इख़्तिलाफ़ छा ते पैदा थिया हुआ जो मां हरूभरू जेको आहे उन जे बारे में जेसिताणी इहो ई रीज़न आहे त हेडलाइंस मिलनि था जेके स्टेटमेंट्स पंहिंजी उठाइनि था इमरान ख़ान साहब असल में जेसिताणी एक्यूरेट तव्हां वटि इंफॉर्मेशन न हुजे त कंहिं ते इल्ज़ाम बि न लॻाइणु घुरिजे त मूंखे हक़ीक़त आहे त अॼु ताईं इहा ख़बर न आहे त बाजवा ऐं हिन जे दरमियान एक्चुअल कहिड़ी ॻाल्हि तां इख़्तिलाफ़ थिया हुआ शायदि हू जेको चवणु चाहींदा हुजनि इहे त ॻाल्हियूं आहिनि न जेको हू चए थो हू न इल्ज़ाम हिन जे बैकग्राउंड्स ते यकीनन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके न असांखे ख़बर आहिनि न के मीडिया वारे खे ख़बर आहिनि न हे जेके मीडिया में ऐं एक्सपोज़ थींदियूं आहिनि ॻाल्हियूं उन सां इन्हनि मामलनि जो तालुक़ु न हूंदो आहे उहो बैकग्राउंड ते कुझु डिफरेंट इशूज़ हूंदा आहिनि जंहिं ते इख़्तिलाफ़ पैदा थींदा आहिनि ऐं बज़ाहिर त उहो ई चवंदो न त मुंहिंजी गवर्नमेंट खे कराइण में बाजवा जो हथो जे पहिरियों अमेरिका लाइ पियो चए पोइ ॿिए लाइ पियो चए अहिड़े तरीक़े सां बाजवा बि जेके ॻाल्हियूं थो करे त असां इहो त नथा चऊं त उहो 100% सच चवंदो हूंदो ज़ाहिर आहे त उहे ॻाल्हियूं हाणे हिननि जो कंहिं इंट्रस्ट ते जुड़ो थियो आहे उहो माली इंट्रस्ट आहे को ॿियो इंट्रस्ट आहे या कुझु शयूं इमरान खां ई कराइणु चाहिनि पिया या इमरान हिननि खां पियो कराइणु चाहे उन्हनि ते वाक़ई हक़ीक़तनि इहो इख़्तिलाफ़ आहे त जेसिताणी सही ॼाण न हुजे तो उन ते तबसरो करण कुछ मुनासिब उन जी साइड का को रिएक्शन या कुछ जड़ी शे का आई त कोन है मतलब मुसलसल तो सके ना ऑफिशियली 2 साल ताई जो है उन जी बाइंडिंग आया कुछ छो पो त ही त पो कंटीन्यूअसली बतौर सियासतदान ॻाल्हाईंदा रहंदा आखिर ताईं जे करे वो लाउड ना सियासतदान में ऐं सरकारी कामूरे में इहो फ़र्क़ु आहे न त सियासतदान जॾहिं चाहे दिलि खोले कंहिंजे बारे में बि ॻाल्हाए सघे थो सरकारी कामूरो सर्विस में ऐं वरी सर्विस खां बाद बि उनजे ॻाल्हाइण ते थोरो सो मसलो त हूंदो पाबंदियूं हूंदियूं आहिनि ठीकु आहे जमाली साहब पाड़ेसरी मुल्क जी आउं ॻाल्हि करणु चाहियां थी
त हिन वक़्तु जेके पाकिस्तान जा मुआशी हाल आहिनि उन्हनि ते हू कॉमेंट कनि पिया आहिनि, चवनि था त IMF खे जेको आहे असांजा PM जेके आहिनि या पंहिंजी पाकिस्तान जी जेकी हुकूमत आहे उहा बैग करे रही आहे। त डू यू थिंक त अहिड़ी जॾहिं स्टेटमेंट्स जारी थियनि थियूं इंटरनेशनल मीडिया में या पंहिंजे पाड़ेसरी मुल्क जी असीं ॻाल्हि करे सघूं त पाकिस्तान उन्हनि खे काउंटर करे या जेके फैक्ट्स आहिनि ॾिसो, जॾहिं बि कंहिं मुल्क जे तरफ़ां को इल्ज़ाम लॻंदो आहे त उनखे उन जे इल्ज़ाम जे मुताबिक़ ई काउंटर करणो हूंदो आहे। असां वटि ऐं असां ॿिनि मुल्कनि में त ख़ासि तौर ते लफ़्ज़ी जंग जेको आहे तमामु घणी हलंदी रहंदी आहे त हिक ॿिए ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हिक ॿिए ते ॿई धुरियूं हणंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी धुर जी ॻाल्हि कोन थो कयां, हाणे केरु सचो केरु कूड़ो, ज़ाहिर आहे असां पाकिस्तानी आहियूं, असां चवंदासीं असांजो जेको मुल्क चए थो उहो वधीक सही आहे। अहिड़े तरीक़े सां जेके हुते रहंदा हूंदा उहो चवंदा जो असांजो मुल्क चवे थो या मीडिया ख़बरूं ॾे पई दुरुस्त आहिनि, सचो आहिनि। इहो को नेचुरल फिनोमेना आहे। इन में ज़ाहिर आहे त हर कंहिंजी सिंपैथी जेको आहे पंहिंजे पंहिंजे मुल्क सां हूंदी आहे न, पर जेकी तारीख़ असांखे ॿुधाए थी त इंडिया तमामु घणा कूड़ बि ॻाल्हाया ऐं इल्ज़ाम बि आया। हाणे मिसाल जे तौर ते त ॿ वाक़िया तव्हांखे हीअं रिसेंटली नज़र आया त पहिरियों उहो हिकिड़े पंहिंजो जेको फ़ौजी हिननि जो ॿधलु आहे उनखे उहो क़बूल करण लाइ तयारु न हुआ। पोइ आहिस्ता आहिस्ता उन्हनि क़बूल कयो, आहिस्ता आहिस्ता उन्हनि पाकिस्तान खां एक्सेस घुरी, हुते हिननि जा माण्हू बि आया। त पहिरियों त हू चए पियो असांजो वास्तो न आहे, ख़बर पई त बाबा हुनजो पको एजेंट आहे ऐं कर्नल लेवल जो ऑफिसर आहे। ॿियो हुननि कूड़ ॻाल्हायो त असां जेको आहे जेको स्ट्रेटेजिक ऑपरेशन कयो आहे पाकिस्तान जी हदूद में, पर तव्हांखे नज़र आयो त हिकिड़ो अभिनंदन जी सूरत में माण्हू साम्हूं अची वियो जेके पाकिस्तान आर्मी गिरफ़्तार कयो, वरी चाहे ऐं काफ़ी जेको आहे हुनखे पीआरे करे इज़त सां रुख़सत जेको आहे इमरान ख़ान जे दौर में उहो थी वियो। हाणे जेको कंहिं मुल्क ते हमिलो करे उनखे एॾी इज़त एतिराम सां जेको आहे हिन रिलीज़ करे छॾियो, त छा इहो ईअं रिलीज़ थियो हूंदो? हाणे इन जे पुठियां एक्चुअल छा बैकग्राउंड हूंदो उहो तव्हां मूंखे अञा ख़बर कान्हे। असांखे जेको ॿुधायो वियो आहे असां उन ते ई पंहिंजो ख़्यालु शेयर कंदा आहियूं, पर इन जे पुठियां एक्चुअल बैकग्राउंड छा हूंदो इहो कंहिंखे ख़बर हूंदी? इहो इमरान ख़ान खे ख़बर हूंदो, इहो ज़ाहिर जनरल बाजवा खे ख़बर हूंदो, इहो उन वक़्त जे जनरल फैज़ खे ई ख़बर हूंदो, या इहो अमरीका या सुपर पावर ताक़तनि खे ख़बर हूंदो। ठीकु आहे, यानी बैकडोर ते मामला ई ॿिया आहिनि। कोई पाकिस्तानी मुआशरे में तव्हांखे मूंखे मीडिया वारनि खे ही सभु फीडिंग्स आहिनि जेके ॾिनियूं वेंदियूं आहिनि त हिन में ही थियो, हिन में ही थियो, हिन में ही थियो। न एक्चुअल जेकी ॻाल्हि आहे उहा असांखे न ख़बर हूंदी आहे। ऐं कीअं ॿुधाईंदा एक्चुअल ॻाल्हि त छा हुकूमत पाकिस्तान के मामले में ख़ौफ़ज़दा थी जो रिलीज़ करणो पइजी वियो, या जंग जी अहिड़ी का सिचुएशन ॿिनी मुल्कनि में थी वई जो एटमी जंग छिड़ण जो ख़तरो पैदा थी वियो हुयो। मक़सदु को न को अहिड़ो वॾो इशू ज़रूरु हूंदो जंहिंजे बारे में तव्हां असांखे ख़बर नाहे। ऐं इहे शयूं ख़बर ज़रूरु पवंदियूं आहिनि, पर 10 सालनि खां पोइ 20 सालनि खां पोइ इहे जेके हाणे जनरल जा टाइम पूरा थींदा, वरी को वक़्तु ईंदो ई पंहिंजा किताब लिखंदा, उन किताबनि में जेको आहे इहे शयूं लिखंदा, देन आवाम खे ख़बर पवंदी आहे त इहो मसइलो हो छा। अहिड़े तरीक़े सां तव्हां माज़ी में ॾिसो न हुननि जा जेके कुझु जर्नलनि किताब लिखिया, आहिस्ता 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 तव्हांखे ख़बर पइजी थी वञे न। जीअं असां उन ॾींहुं चयोसीं त हकीम सईद 95 में किताब लिखियो, उन में इहो ॿुधाए छॾियो त केरु अचण वारो आहे। तव्हांखे ईअं तारीख़ खे कुझु बहितर करण में मदद मिलंदी आहे या कुझु सम्झण में मदद मिलंदी आहे जॾहिं उहे उन्हनि जा मुतलका किताब पढ़िया वेंदा आहिनि। जीअं हाणे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा किताब लिखिया त आमिरियत जे दौर जा जेके वाक़िया हुन सां पेश आया त ज़ाहिर उहे लिखियलु आहे त असांखे ख़बर पई। हूअं त उन वक़्त में मीडिया एतिरो वाइब्रेंट न हो, न सोशल मीडिया जो ज़मानो हुयो, न इलेक्ट्रॉनिक मीडिया जो ज़मानो हुयो, प्रिंट मीडिया कंट्रोल्ड हुयो, पर उन जे बावजूदि बि BBC जो हिकिड़ो रेडियो जेको आहे ॻोठनि में घरनि में माण्हू ॿुधी करे पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन ठाहींदा हुआ। सही। ऐं जंहिंसां पीपल्स पार्टी उन ओपिनियन ते पीपल्स पार्टी जेको आहे मूव हलाईंदी ऐं जदोजहद कंदी आमिरियत जे ख़िलाफ़ु। पर जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाण किताब लिखिया, उन तारीख़ुनि जा पंहिंजा पंहिंजा हवाला ॾिनई, त जेके बि तारीख़ पढ़ण वारा तालिब इल्म आहे उन्हनि खे कुझु ॼाण उन मां हासिलु थी। त अहिड़े तरीक़े सां ई जनरल बि जॾहिं रिटायर थींदा, या इमरान ख़ान पाण को किताब लिखे, पर इमरान ख़ान ते त छो जो असांखे फेथी न आहे, कूड़ो माण्हू आहे त इलाही छा छा लिखंदो। पर जॾहिं जनरल बाजवा इहो को ज़िंदगी में प्लान कयो किताब लिखण जो, उन में जेकॾहिं को इन वाक्यनि जे बारे में लिखियईं त पोइ शायदि असांखे हक़ीक़त खां ख़बर पवंदी त पोइ उन में उहो छापियो ॻाल्हाए। तव्हां इहो मशवरो त न ॾेई रहिया उन्हनि खे? न, उहे लिखंदा आहिनि पुराणा जनरल त हमीद खां वठो तव्हांखे अफ़गान वार जी तफ़सील कीअं ख़बर पई हुई। ज़ाहिर आहे कंहिं फ़ौजी जॾहिं पंहिंजा किताब लिखियऊं ऐं उन्हनि जा जेके आई विटनेसिस हुआ, या तव्हांखे कीअं ख़बर पई त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो लाकब जे अंदरि बिहेवियर कहिड़ो हुयो,
ज़ाहिर आहे हिकिड़े फ़ौजी किताब लिखियो त मां उन वक़्तु उते मौजूदु हुउसि ऐं उन वक़्तु बि जेको आहे हुन चयो त मां फाई ते लटकणु पसंदि कंदुसि पर माफ़ी जो जेको आहे कागज़ त सही न कंदुसि। इहो तव्हां मूंखे आम माण्हू खे त ख़बर न आहे न, उहो उन वक़्तु मौजूदु फ़ौजी जेको आहे जेकॾहिं इहो किताब न लिखे आहे त ज़ाहिर आहे माण्हुनि खे ख़बर न पए आहे। अहिड़े तरीक़े सां कई अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके पाण आई विटनेसिस हूंदा आहिनि, जंहिंजे साम्हूं का शइ थी हूंदी आहे। जॾहिं उन क़िस्म जा माण्हू इहे किताब लिखंदा आहिनि त पोइ काफ़ी शयूं मां नथो चवां त उहो सॼो सच लिखंदा हूंदा, पर काफ़ी हद ताईं तव्हां उन्हनि शयुनि खे उन वक़्त जी तारीख़ जे बारे में तव्हांखे नॉलेज अची वेंदी आहे, ख़बर पइजी वेंदी आहे। ठीकु आहे, ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि कई तव्हां। त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके साम्हूं अपेरेंटली कुझु ॿियूं हूंदियूं आहिनि, पर बैकडोर ते असल मामरा जेके आहिनि उहे कुझु ॿिया ई हूंदा आहिनि। सो कोशिशि कंदसि त मां तव्हां सां वियां, तव्हां सां उहे किसा तव्हांखे यकीननि तव्हांजी नॉलेज में हूंदा त मां वेही करे तव्हां खां ॿुधंदसि ज़रूरु। ख़ैर, कुझु ॻाल्हियूं जी जमाली साहिबु चयो त ख़बर न हूंदी आहे ऐं शायदि उहो असीं न ॼाणूं त बहितर ई आहे, अवाम ख़ासि करे न ॼाणे त बहितर ई आहे, छो त अॼोके दौर जी जेकी नाज़रीन रियलिटी आहे जंहिंखे असां सुञाणूं था, तव्हां सुञाणूं था, या अॼुकल्ह जी जेकी परेशानी आहे साम्हूं चऊं जेका नज़र अचे थी उहा आहे महांगाई। हर माण्हू आहे परेशान। जमाली साहिबु आख़िर में अवाम लॻो पियो आहे ॾाढो परेशान। थोरो कुझु उन्हनि जे लाइ तव्हां हिकु उमेदु जाॻराए छॾियो, मतिलबु सियासी मसइलनि जे हवाले सां त न, जेके मुआशी हालात लॻा पिया आहिनि, पर कुझु अहिड़ा लफ़्ज़ जीअं थोरो अवाम ॿुधी करे रिलैक्स थिए, छो त हाणे पेट्रोल बि वधणु वञे पियो त कंहिं माण्हू जा सुठा लफ़्ज़ ॿुधी करे बि जेको आहे माण्हू दिलि मुतमइन थी वेंदी आहे ऐं अॻिली जेकी डिफ़िकल्टी ईंदी आहे, ॾुखियाई ईंदी आहे, उनखे बर्दाश्त करण जो हौसलो बि वधी वेंदो आहे। त आख़िर छा कनि वीचारी अवाम, छा कनि जेके गाॾी बि अफोर्ड नथा करे सघनि? ॾिसो, मां अहिड़ो को अवाम सां कूड़ कान थो ॻाल्हाइणु चाहियां जो मां उन्हनि में का ग़लति होप पैदा कयां त हाणे को ख़ुदा न ख़ास्ता सस्ताई थी वेंदी, इन क़िस्म जो मोटिवेशन कुझु नज़र न अची रहियो आहे फ़िलहालु। मोटिवेशन जे लाइ आउं एतिरो चई सघां थो ज़रूरु त पंहिंजा ख़र्च कोशिशि कयो घटि खां घटि कयो, बसि इहो ई घटि खां घटि, ऐं महिनत थोरी वधि खां वधि कयो। जीअं जेकॾहिं तव्हां ॿाहिरि जी दुनिया में ॾिसो त उहो जॾहिं हिकिड़ी का नौकिरी कंदा आहिनि त उन सां गॾु वरी पोइ शाम जो को ओवर टाइम कंदा आहिनि, त उहो पंहिंजो गुज़ारो करण जे लाइ ज़ाहिर आहे, या सेविंग जे लाइ। मसलो आहे त नौकिरी मुसीबत लॻी पई आहे माण्हुनि जे लाइ, त यकीननि परेशानियूं आहिनि, इहे सभु परेशानियूं आहिनि, पर अलाह साईं ते भरोसो रखो। ऐं अलाह साईं फरमाए थो त मुंहिंजी ज़मीन जेको आहे उन में तमामु घणी वुसअत आहे। जेकॾहिं तव्हांखे हिकु जॻह ते का प्रॉब्लम थी थिए त कोशिशि कयो तव्हां कंहिं ॿी जॻह ते ट्रेवल करे वञो, थी सघे थो तव्हांजो नसीबु उते को बहितर लिखियलु हुजे, त ज़ाहिर आहे उन्हनि शयुनि खे तव्हांखे फॉलो करिणो पवंदो जेके पाण जी ज़िंदगी खे बहितर करण जे लाइ तव्हां क़दम खणी सघो था। त महांगाई जे लाइ मां त इहो सिंपल चवंदुसि त इहा महांगाई रोज़ जी बुनियाद ते वधंदी, इहा महांगाई हाणे रिवर्स बैक कान थींदी। पहिरियों त बिल्कुलु इहो क्लियर मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ त इहा रिवर्स बैक हाणे कान थींदी, चाहे कुझु बि थी वञे, इहो अञा मथे वेंदी, हेठि कान ईंदी। त हाणे तव्हां पंहिंजे अल्टरनेट सोर्सिस खे वधाइण जे लाइ जेको आहे पंहिंजी मदद पाण जे तहत, छो जो कंहिं हुकूमत ते तव्हां डिपेंड न कयो। हुकूमत जेको आहे उहो तव्हांखे मां नथो सम्झां त का फैसिलिटी ॾेई सघे थी, त तव्हां पंहिंजे चाहे उहो नंढो बिज़नेस हुजे जेतिरो अफोर्ड करे सघो उन जे हिसाब सां उनखे एक्सपेंड करण जे लाइ पंहिंजी वधि खां वधि महिनत ते डिपेंड कयो। पंहिंजी महिनत जे ज़रिए ई तव्हां पंहिंजे जेके बि तव्हांजा इख़राजात आहिनि उहे तव्हांखे मीट करणा पवंदा, ऐं उन लाइ जेतिरी वधीक महिनत कंदा उनजो फल एतिरो वधीक मिलंदो। ऐं जेके उहे शयूं जेके जंहिंजी डिमांड घणी हुजे, कोशिशि कयो त उन शयुनि में जेको आहे उहो इन्वेस्टमेंट जेको आहे उनखे तरीक़े सां कयो, छो जो हिन वक़्तु ॿियो को ऑप्शन कान्हे। सरकारी नौकिरी या कुझु बि आहे उन में न त एतिरी पघार हूंदी, न एतिरा तव्हां उन अॼुकल्ह जी महांगाई जे दौर में त कुझु बि न आहे, त ज़ाहिर आहे तव्हांखे अल्टरनेट बिज़नेस ते तवजह ॾियणी आहे, उहो चाहे उहो नंढे लेवल जो हुजे कंहिं वॾी लेवल जो हुजे, जेको माण्हू जेको अफोर्ड करे सघे। ज़ाहिर आहे हिते हिन वक़्तु अफोर्ड करणी हिकिड़ी मुसीबत आहे, त माण्हू उन बिज़नेस खे करण लाइ बि किथां जेको आहे लोन करे, पर सुठी ॻाल्हि इहा थी वई आहे जो तव्हांखे नंढे बिज़नेस ते बि कुझु शॉर्ट टर्म लोन्स आसानी सां मिली था वञनि। अॼुकल्ह बैंकुनि में मुख़्तलिफ़ पॉलिसीज़ हली रहियूं आहिनि, त पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ तव्हांखे पाण खे महिनत करणी पवंदी। हाणे तव्हांखे डिपेंड न करिणो पवंदो त हुकूमत तव्हांखे का फैसिलिटी ॾींदी या तव्हां लाइ का सस्ताई करे सघंदी, इन क़िस्म जी काई शइ कान थींदी। त इहा होप खे कढी करे
पाण खे बहितर करण जे लाइ पाण वधि खां वधि महिनत कंदा त मां सम्झां थो इनशाला ज़िंदगी आसान थींदी। बिल्कुलु जमाली साहब दुरुस्त फरमायो। नाज़रीन, जेके मुआशी हालात आहिनि या मुल्की मसइला आहिनि उन्हनि खे असांजे हथ में त कोन आहे त सफ़ाई उन्हनि खे ज़ीरो करे छॾियूं, ख़तमु करे छॾियूं, पर शायदि असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं या जीअं असां ज़िंदगी खे ॾिसूं था शायदि उनखे हाणे डिफरेंट एंगल खां ॾिसणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं हुकूमत ऐं सियासतदाननि जे आसरे में वेही रहंदासीं त पोइ असांजो ऐं तव्हांजो कॾहिं बि कुझु कोन थियण वारो आहे। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।